नाज़रीन, नसीराबाद जे वाहिद शाह लतीफ़ पब्लिक पार्क जी ॿीहर तामीर लाइ सुजाग शहरी इत्तेहाद पारां नूनारी महले खां ई एहतिजाजी रैली कढी वई आहे, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी टाउन चेयरमैन जे ऑफिस जे अॻियां पहुचंदी, जिते धरणो हयो वेंदो। असीं अचो खाइन मालूम करियूं त हुननि जो मुतालबो कहिड़ो आहे ऐं हीउ एहतिजाज जो सिलसिलो केसीं ताईं जारी रहंदो शाह लतीफ़ पार्क जे सिलसिले में। असां अॻ में बि जेको आहे हीउ मुज़ाहिरो कयो होसीं त असांखे शाह लतीफ़ पार्क जेको आहे ठाहे ॾिनो वञे, पर सुस्त रफ़्तार जे करे जेको आहे हीउ पार्क जेको आहे हींअर ताईं जेको आहे न ठहियो आहे, त बि न थियो आहे। जेसीं ताईं शाह लतीफ़ पार्क न ठहंदो तेसीं ताईं असांजी हीअ जिदोजहद जेको आहे जारी रहंदी। जेको आहे महीनो गुज़री वियो आहे, महीने ॾेढ खां गुज़रण जे बावजूदि सिर्फ़ु उन में मिटी पई आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। तंहिं करे असांजो मुतालबो आहे त उहो बाग़ ठाराए वञे। जेसीं ताईं इहो बाग़ मुकमिल तरह बाग़ जी सूरत में इहा शइ न ईंदी तेसीं ताईं असांजी जिदोजहद जारी रहंदी। वाइदो कयो वियो त असां तव्हांखे अनकरीब जल्दी तव्हांखे पार्क ठाहे ॾींदा, लेकिन हिन वक़्तु त उन पार्क जो कमु न हलियो सवाइ मिटी जे। असां इंतिज़ामिया सां बार बार चई रहिया आहियूं, डिप्टी कमिश्नर चेयरमैन साहब असां सां वाइदा कया था वञनि, कमु बिल्कुलु सुस्त हली रहियो आहे, सिर्फ़ु मिटी पइजी रही आहे, ॿियो कुझु न थियो आहे। तव्हां ॿुधो त हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेसि ताईं शाह लतीफ़ पब्लिक पार्क खे असुल शक्ल में बहाल न कयो वेंदो ऐं शाह लतीफ़ पब्लिक पार्क जो रुकियल कमु ॿीहर शुरू नथो कराए वञे, हीउ एहतिजाज जारी रहंदो। हुकूमत खे घुर्जे त शहरनि जे हिन देरीना मुतालबे ते नज़रसानी कंदे बाग़ जो कमु बिना देर शुरू कराए बाग़ ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सन टीवी न्यूज़, नसीराबाद।